द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधियत जा सूरमा, सिंधी साहित्यकार, सिंधी अदबी संसार जी हकारी ऐं हदल अजीज़ शख़्सियत वासुदेव मोईअ खे 1999 में संदन कविता जे दीवान बर्फ़ जो ठहियल लाइ सिंधी भाषा जे साहित्य अकादमी अवार्ड सां नवाज़ियो वियो। 2019 में वासुदेव मोई साहिबनि कहाणियुनि जे किताब चेक बुक वास्ते भारत जो मान वारो सरस्वती अवार्ड हासिल कयो। इहे अवार्ड हिन अदल जे कविता ऐं नस्र ते हिक जेतिरी हुकूमत जी गवाही आहिनि। 2 मार्च 1944 ते सिंध जे मीरपुर ख़ास में जनम वठण वारे वासुदेव वेंशीमल सिद्धनाणीअ MA ताईं तइलीम हासिल करे 1967 में LIC में नौकरीअ सां जीवन शुरू कयो। 1987 खां दुबई जे इंडियन स्कूल में अंग्रेजी पढ़ाइण जो कमु कंदे 2004 में रिटायर कयो। आज़ाद भारत जे सिंधी साहित्यकारनि जी पहिरीं पीढ़ी जा आइकान वासुदेव मोई साहिब 27 अगस्त 2021 ते परलोक पधारिया। बर्फ़ जो ठहियल पुछे सुतल आत्मा आज़ाद सचल सुबुह किथे आहे। वजूद जो खंडर ऐं ॾेढ गंढ जो चेक बुक सां कहिड़ो लाॻापो आहे। बर्फ़ जो ठहियल सुतल आत्मा सुबुह किथे आहे, वजूद जो खंडर ॾेढ गंढ चेक बुक इहे वासुदेव मोई साहिबनि जे किताबनि जा उनवान आहिनि। सिंधियत सुहिणी रहे। वधीक जानकारीअ लाइ द सिंधुवर्ल्ड.com। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।